हिंदुस्तान अची सभिनी जा सपना हिक ही सपने में समाइजी विया। वो हो रोटी, कपड़ा और मकान। जे पहले पन्ने ते लिखियूं पंहिंजे ज़िंदगी जूं इच्छाऊं ऐं मक़सद। पंहिंजे लाइ त कुझु सोच त मां खिली चवंदी हुयसि, हू वेठो आहे मुंहिंजो सोचण वारो। शौक़ में जेको मूंखे मीडिया जो कमु सेखारण में मदद कयूं, हाणे उनखे फुल टाइम प्रोफेशन करे मूंखे पंहिंजी गृहस्थी अॻिते हलाइणी पई। हुननि जो प्यार, हुननि जी मौजूदगीअ जो एहसासु मूंखे हमेशह महसूसु थींदो आहे। शो मस्ट गो ऑन ऐं मूंखे हाणे इहो ई बल आहे। इन बल खां वधीक ॿियो छा खपे। हिन किताब जो संदेश आहे त जेकर तव्हांखे राह नथी मिले त पंहिंजी नई राह ठाहियो, पंहिंजे ज़िंदगीअ खे ज़िंदगीअ जो मक़सदु ॾियो। उन मक़सद खे पूरो करण लाइ सच जी राह, पॉजिटिव वीचार, पाण में विश्वास ऐं आत्मशक्तिअ जे बल सां पंहिंजे मक़सद ॾांहुं वधंदा रहो। जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरंदी हुअसि, पंहिंजे माता पिता खां आसीस ज़रूरु वठी निकिरंदी हुअसि। मोट में मम्मी दादा मूंखे आसीस ॾींदे चवंदा, गुरु महर कंदे, गुरु वॾो माण्हू कंदे। जीअं जीअं वॾी थींदी वियसि, गुरु वॾो माण्हू कंदे इन जो मतिलबु सम्झण में ईंदो वियो। इरादा ऊंचे आसमान पाइण जा रखो, उते हथ हणंदा त मुठीअ में आसमान ई हूंदो। उहो मुट्ठी भर आसमान बि घणो ई हूंदो, तमामु घणो।